गड़ियासीन भरसां ॻोठ खाहीअ में सेप्को अमलदारनि पारां बक़ाया जात ॼाणाए बिजली लाइन कटण जी कोशिश। सेप्को अमलदारनि ऐं ॻोठाणनि में झेड़ो। सिरोटा लॻण सबबि लाइन सुप्रीडेंट मक़सूद मेमण ऐं अकबर मेमण सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे इस्पताल दाख़िल कयो वियो, जिन खे लाड़काणे इस्पताल रेफर करे छॾियो। उन मौक़े ते एसडीओ ज़ुल्फ़कार अली नूनारी ॿुधायो त ॻोठ खाईअ में सार्फ़िन ॾांहुं 75 लख खां वधीक बक़ाया जात आहे। बक़ाया जात न ॾींदड़ माण्हुनि जी लाइन कटण दौरान ज़हीर महर समेत 5 माण्हुनि हमलो करे लाइन सुप्रीडेंट मक़सूद मेमण ऐं अकबर मेमण खे सिरोटा हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे लाड़काणे इस्पताल उमाणियो वियो आहे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त वापडा अमलदारनि ते हमलो कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो ऐं बक़ाया जात जमा न कराईंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। रिपोर्ट अज़हर बीराणी, गड़ियासीन।